Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. कौमी असम्बली में 3 ॾींहं बि माहौल ख़राब। ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ की तकरीर ते अॼु बि गोड़। ओपोज़िशन बेंचिस तां बोतलूं उछलियूं वयूं। सैनिटाइज़र की बोतल हुकूमती मेंबर अकरम चीमा के अख ते लगी। स्पीकर असद कैसर तपी वियो। इजलास सुभाणे ताईं मुलतवी कंदे चयो त जेसि ताईं ॿिन्ही पासनि खां मामला तय न थींदा कार्रवाई शुरू न थींदी। बोतल उछलींदड़नि खे पकड़ण जी भी हिदायत। ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ स्पीकर सां मुखातिब थींदे चयो त काल्ह पार्लियामानी तारीख़ जो कारो ॾींहुं हो। ऐवान में इमरान नियाज़ी के हुक्म ते गारियूं ॾिनियूं वयूं। तूफ़ान बदतमीज़ी के रोकण अव्हां जो फ़र्ज़ हो। आप बैठते सारे कौमी असम्बली में गुज़िरियल ॾींहुं थियल हंगामे ऐं गार गंद बाद हुकूमत ऐं ओपोज़िशन के 7 मेंबर्स की ऐवान में एंट्री बंद। स्पीकर असद कैसर 3 हुकूमती मेंबर्स अली नवाज़ अमान, अब्दुल मजीद खान और फ़हीम खान से पाबंदी लगाए छड़ी। ओपोज़िशन के शेख रोहेल असगर, आगा रफ़ीउल्लाह, हामिद हमीद और अली गोहर खान मथा असम्बली की हदन में दाखिल थियण ते पाबंदी। स्पीकर असद कैसर जो चवणो है तो ऐवान जो तकद्दुस पायमाल कंदड़ मेंबर्स खिलाफ सबूतन की बुनियादन ते कार्रवाई कई गई। ओपोज़िशन तरफा कौमी असम्बली के स्पीकर असद कैसर खिलाफ बेतमादी रिथ आणण जो फैसलो। गड़ियल कमेटी लाए नालन ते मुशावरत मुकम्मल। बिलावल भुट्टो ज़रदारी और शहबाज शरीफ पार्टी अगवानन खां तजवीज़ूं तलब करे वरतियूं। ज़रियन मूजिब ओपोज़िशन बेतमादी रिथ लाए हुकूमत के नाराज़ मेंबर्स सां भी राब्ता शुरू करे छड़िया। ओपोज़िशन जो चवणो है तो स्पीकर आईनी और कानूनी जिम्मेवारियों निभाइण में नाकाम रहो। असद कैसर लाॻीतो जानिबदारी जो मुज़ाहिरो करे स्पीकर के मनसब की भञकड़ी करे रहियो है। सिंध हुकूमत को क्या एक कहते पैसे नहीं देंगे, ये खा जाएंगे। आपने क्या किया पूरे मुल्क को? अनफॉर्चुनेट किस्म की स्टेटमेंट्स आती हैं कि सिंध में कोई काम नहीं करता। हम काम नहीं करते भाई, बिल्कुल काम नहीं करते। करेंगे तो पता नहीं क्या करेंगे। बजट के दौरान तो सबने शोर हंगामा, सीटियां, बाजे, सामने खड़े हुए नारे लगाए और जैसे ही मैंने तकरीर खत्म हुई सब हंस रहे थे, बाँछें खिली हुई थी सबकी। कुछ हंसते हुए चलते हुए मेरे पास आए, मैंने कहा इस्तेमाल हो रहे हो, सोच लो, जितना तुम्हें पता है उससे ज्यादा मुझे पता है कि क्या हो रहा है। जज स्पीक्स थ्रू हिज जजमेंट। चीफ जस्टिस साहब ने अहकामात दिए जो कि उनके तामील हुई है। फॉर एग्जाम्पल आज मैंने सुना है कि एक नस्ला टावर को गिराने के लिए कहा है, सिंध हुकूमत ने नहीं दिया, KMC ने दिया, जिस दौर में दिया है वो देख लें। अलादीन पार्क को गिराने के लिए कहा था, सिंध हुकूमत ने नहीं दिया, जिस दौर में दिया गया आप वो देख लें। क्या गवर्नर हाउस इसलिए दिया है कि वहां पे डील्स करें बैठ के कि हम रेलवे की जमीनें प्राइवेट डेवलपर्स को देंगे? ये चीफ जस्टिस साहब कह रहे हैं, मैं नहीं कह रहा हूं। यहाँ पे किसी और शख्स का जिक्र नहीं है, सूबे के लोगों की तौहीन है। इस सूबे के लोगों ने पाकिस्तान पीपल्स पार्टी को इख्तिदार दिया है। इस पाकिस्तान पीपल्स पार्टी की लीडरशिप ने मुझे नॉमिनेट किया और ये सूबा मैं चला रहा हूं। तो और सबके मुंह बंद होने जाने चाहिए इस बात पे। सिंध जो चूंडियल वडो वज़ीर आहियां, गाल इते ख़त्म थियण घुरिजे। सिंध के अवाम की तौहीन वारा बयान ॾियण बंद कया वञनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बदकिस्मती सां अहिड़ा बयान ॾिना पिया वञनि त सिंध में को भी कम नथो थिए। असांखे चयो वेंदो आहे त तव्हांखे पैसा न ॾींदासीं, खाई वेंदो। वफ़ाक़ी सरकार सॼे मुल्क सां जेको कुझु कयो आहे उहो सभई ॾिसनि था। जजिस जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो त गवर्नर हाउस इन लाइ नाहे त उते डील्स कयूं वञनि। टिकट्स बदिरां अदालती फ़ैसिलनि खे पढ़णु घुरिजे। वॾे वज़ीर चयो त नस्ला टावर ऐं अलादीन पार्क जूं ज़मीनूं सिंध हुकूमत न ॾिनियूं हुयूं। सभु ॾिसी सघनि था त KMC कहिड़े दौर में उहे ज़मीनूं ॾिनियूं। सिंध हुकूमत अदालती फ़ैसिलनि ते मुकम्मल अमल करे रही आहे।
कराची में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त सिंध असेंबली में बजट तक़रीर दौरान गोड़ थियो ऐं सीटियूं वॼायूं वयूं। तक़रीर ख़त्म थींदे ई सभिनी जूं वाछूं टिड़ियल हुयूं। मूंखेनि चयो त इस्तेमालु थी रहिया आहियो, तव्हां खां वधीक मूंखे ख़बर आहे त छा पियो थिए। सिंध जो रेवेन्यू खातो करप्ट इदारो आहे। कराची समेत समूरी सिंध जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट कराची में समूरनि सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खां 3 महीननि में रिपोर्ट तलब। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन वारे केस खे ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त रेवेन्यू जो इदारो अरबें रुपया ठाहे रहियो आहे। असां सभु रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि। ॾेखाव लाइ कार्रवायूं करे बाद में इमारतूं ठाहियूं वयूं। KMC ऐं KDA वटि कराची जो मास्टर प्लान ई न आहे। अधु कराची सर्वे नंबर ते हली रहियो आहे। यूनिवर्सिटी रोड ते 15 माड़ इमारतूं आहिनि। सुपर हाईवे ते एकड़ जे हिसाब सां अॾियल भितियूं केरु ड्राहींदो? सरकारी ज़मीन लीज़ ते ॾींदड़नि ख़िलाफ़ FIRs दाख़िल कराईंदासीं। सुप्रीम कोर्ट कराची में सिंधी मुस्लिम सोसाइटी लॻ तामीर थियल नस्ला टावर ड्राहिण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कमिश्नर कराची खे हुकुम ॾिनो त नस्ला टावर खे ड्राहिण जो कमु तव्हांखे करणो आहे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे गुजर नाले ते ऑपरेशन रोकण जी इस्तदा। अटॉर्नी जनरल चयो त गुजर नाले ते ऑपरेशन सां 40,000 माण्हू मुतासिर थींदा। इंसानी अलमियो जनम वठंदो। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार सां हिन मामले ते ॻाल्हाइणु चाहियां थो। अदालत AG सिंध खे चयो त तव्हां ऑपरेशन जारी रखो। अदालत अटॉर्नी जनरल खे वफ़ाक़ ऐं सिंध सरकार सां सलाह मशवरनि जी हिदायत करे छॾी। छटो जी लखें एकड़ ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थियण जो एतराफ़। रेवेन्यू बोर्ड अदालत खां 2 महीननि जो वक़्तु घुरी वरितो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान रेवेन्यू बोर्ड जे मेंबर ॿुधायो त ज़मीननि जो रिकॉर्ड साल 2007 में सड़ी वियो हो, जेको अञा ताईं कंप्यूटराइज़ नाहे थी सघियो। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾिना त अव्हां 2008 खां 2 महीननि जी मोहलत घुरी रहिया आहियो, पर रिकॉर्ड नथो ठहे। जैकबाबाद में सरकारी ज़मीन ते होटल ठाहिण, जानवरनि जी अस्पताल खे निजी स्कूल में तब्दील करण ऐं बंगलो ठाहिण बाबति दस्तावेज़नि जो जाइज़ो वठण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कमिश्नर लाड़काणो DC ऐं SSP जैकबाबाद खे मिल्कियतुनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान सूबाई सलाहकार एजाज़ जखाणी, PTI MPA असलम मबड़ो ऐं ॿिया पेश। अदालत DSP जैकबाबाद खे कावड़ जो इज़हार कंदे चयो त तव्हांखे कंहिं घुरायो आहे। अदालत मां ॿाहिरि निकिरी वञो। अदालत गैर हाज़िरी ते SSP जैकबाबाद खां वज़ाहत तलब करे वरिती। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मुमताज़ जखरानी सां मुख़ातिब थींदे चयो त छा जैकबाबाद जी ज़मीन तव्हांजी जागीर आहे? सॼी ज़मीन ख़ाली करणी पवंदी। जंहिंखां ज़मीन वरिती आहे उनखां पैसा वापसि वठो। सेशन कोर्ट रोड ते ठाहियल हरमिन होटल ड्राहिण जो हुकुम ॾेई छॾियो। MPA असलम मबड़ो इस्तदा कई त जैकबाबाद में ज़ाती मिल्कियत आहे, मूंखे बि ॿुधो वञे। अदालत चयो त कमिश्नर दस्तावेज़नि जो जाइज़ो वठी फ़ैसिलो कंदो। शादीलात जे एहसास कफ़ालत सेंटर में हिकु गिरोह पारां मुस्तहक औरतुनि जी रक़म मुबैना तौर मशीनुनि ज़रिए कढे गिरकाइण जो इंकशाफ। टाइम न्यूज़ मुबैना करप्शन जा फुटेजिस हथ करे वरिता। वीडियो में नज़र ईंदड़ टोले ते इल्ज़ाम आहे त हुननि रबड़ सां ठहियल आंगूठा खणी केतिरनि ई मुस्तहक औरतुनि जा पैसा पंहिंजे अकाउंट्स में मुंतक़िल कया आहिनि। ज़रियनि मूजिबि नादरा जे ऑफिसर्स सां मिली भगत करे फौती औरतुनि जा फिंगरप्रिंट्स नादरा मां रिश्वत एवज़ ॼाणायल गिरोह खे ॾिना वञनि था। मुस्तहक औरतुनि जे नाले सां सवें गैर क़ानूनी बैंक अकाउंट्स ऐं मोबाइल सिमूं बि खोलियूं वञनि थियूं। हिकु औरत दायो आहे त एहसास कफ़ालत तहत मिलंदड़ रक़म मां असांखे रुगो 2000 रुपया ॾिना विया, बाक़ी पैसा नथा ॾिना वञनि। नोटिस वठी कार्रवाई कई वञे। सिंध जे 3 खातनि जे सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं। ज़ाहिद अली अब्बासी इन्वेस्टमेंट खाते जो सेक्रेटरी मुक़रर। राजा खुरम शहज़ाद खे एक्साइज़ एंड टैक्सेशन जो सेक्रेटरी बणायो वियो। आसिफ अकरम बैनुल सूबाई राब्तनि बाबति सेक्रेटरी मुक़रर। नोटिफिकेशन जारी। कोटड़ी में थाणे भरिसां क़ाइम जनरल स्टोर मां थियल चोरी जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। चोर राति देर सां दुकान मां 2.5 कलाकनि ताईं चोरी कई। चोर पखो खोले पघर में पुसियल कमीज़ लाहे सुकाइण लाइ रखी ऐं आराम सां 8 लख रुपयनि जो सामान ऐं 4.5 लख रुपया चोरी करे हलियो वियो।
कोटड़ी थाणे ते रिपोर्ट दाख़िल थियण ऐं CCTV फुटेज साम्हूं अचण बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सरदार शाह खे मुहाणनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण महांगो पइजी वियो। नुशरो फ़िरोज़ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल। ॻोठाणे खुबदार मलाह दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त सूबाई वज़ीर मुहाणनि ख़िलाफ़ ग़लति ॿोली इस्तेमाल करे संदन इस्तेहसाल कयो। अदालत दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। सरदार शाह ऐं ॿियनि धुरियुनि खे 25 जून लाइ नोटिस जारी। सिंध में जुलाई महीने दौरान 10 दर्जे ऐं उन खां पोइ 9 जमात जा सालियाना इम्तिहान वठण जो फ़ैसिलो। स्टेयरिंग कमेटी जे इजलास दौरान अगस्त महीने में 12 दर्जे जे इम्तिहाननि खां फौरी बाद 11 जमात जा इम्तिहान वठण ते इत्तेफ़ाक़। कमेटी फ़ैसिलो कयो आहे त मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान रुॻो कंपलसरी मज़मूननि ते वरिता वेंदा। मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहाननि खां पोइ प्रैक्टिकल वरिता वेंदा। इम्तिहाननि जे 45 ॾींहंनि बाद पहिरें मरहले में 10 ऐं 12 जे इम्तिहाननि जा नतीजा जारी कया वेंदा। मैट्रिक ऐं इंटर में कंपलसरी मज़मूननि में को शागिर्द फेल थियो त उनखे पासिंग मार्क्स ॾिनियूं वेंदियूं। लाज़मी मज़मूननि ते मार्क्स कंपलसरी मज़मूननि में वरितल मार्क्स जी बुनियाद ते मिलंदियूं। सिंध में 1 खां 8 जमात जा इम्तिहान बि हलंदड़ साल कराइण जो ऐलान। डीपलो में इंसानियत सोज़ वाक़ियो। मक़ामी वॾेरे ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदड़ ॻोठाणनि मथां तशद्दुद ऐं तज़लील। ॻोठ कड़कासर में हथियाबंदनि जो पोहरियतनि गुल मोहम्मद हालो ऐं मलूक हालो ते बेशियाणो तशद्दुद। फ़रियादी पोहरियत जूं मुछूं भिरूं ऐं अधु मथो कोड़े तज़लील। मुतासिर ॻोठाणनि दायो आहे त बासर वॾेरे ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते जवाबदार ॾातर ॾिनो हालो जे माण्हुनि हमलो तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो। जवाबदारनि खे बासरनि जी पुठभराई हासिल आहे। केस दाख़िल थियण बाद संदन ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। तशद्दुद ऐं तज़लील जो शिकार ॻोठाणे गुल मोहम्मद हालो बासर वॾेरे ॾातर ॾिनो हालो ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। पुलिस तरफ़ां वॾेरे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अरबाब ग्रुप तरफ़ां एहतजाज बि कयो वियो हो। ऐं चक वेझो कमालाणी अथराणी ऐं साद खानानी धुरियुनि में छिकताण तां वधीक हिकु नौजवान क़तल। ॻोठ हबीब जतोई में 3 धुरियुनि में छिकताण दौरान मंज़ूर कमालाणी मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। गुज़िरियल राति औरत ईसा कमालाणी मारिजी वई हुई। धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़। खूनी तकरार खां हेल ताईं 2 औरतुनि समेत 10 ॼणा मारिजी चुका आहिनि। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।